नाज़रीन, हीअ सिंधपुरा में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार। हिन टाइम ते असां सिंधु दरिया जे खाॿे पासे ते सिजावत ज़िले जे जेके हसास पॉइंट आहे सूरजाणी बंद ते मौजूदु आहियूं। सूरजाणी बंद खां अलावा सिजावत ज़िले जूं जेके हसास पॉइंट आहिनि उन में कोटालमू बंद आहे, उन सां गॾोगॾु मुनारकी बंद आहे ऐं कूका बंद। इहे जेके बंद जेके हसास पॉइंट आहिनि उन जा मेन ख़तरनाक जेके पॉइंट सम्झी आहे उहा आहे सूरजाणी बंद। असां हिते मौजूदु आहियूं। सूरजाणी बंद जे हवाले सां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त सूरजाणी बंद 1988 में जेको तव्हांखां घारो पियो हो ऐं उन सिजावत ज़िले खे मुकमल तौर ते ॿोड़ियो हो। ऐं उन सां गॾोगॾु जेके ॿियो जेको घारो पियो हो 2010 में उहो कोटालमू खां पियो हो। पर हिन वक़्त ताईं कोटालमू त मज़बूत आहे पर सूरजाणी जी जेके बंद जी पोज़ीशन इंतिहाई ख़राबु आहे ऐं दरिया जो वेकिरो उनखे कपर बाक़ाइदे हींअर खां ई खाइणु शुरू थी विया आहिनि जॾहिं आबकलाणी जी मौसम अञा शुरू थियण वारी आहे। पर हिते आपाशी जे अमले अञा उनखे कमु न करे सघियो आहे। हिते जा माण्हू जेके ख़ौफ़ हरास में ॿधल आहिनि हिन बंद जे कंधीअ ते कपर ते जेको सो आहे पंहिंजो ॿेलो शहर पाए उन सां गॾोगॾु वॾी आबादी हिते रहे थी। हुकूमत खे घुरिजे त हिनखे फौरी तौर ते क़दम वठिया वञे। इन हवाले सां हिते जेके हिन भरपासे जेके ॻोठाणा रहनि था उन ॻोठाणनि खां पुछंदासीं त हिते जी सूरत हाल छा आहे। साईं, मुंहिंजो नालो महरम अली आहे ऐं बिल्कुलु हिते जो ई रहसि आहियां। मुंहिंजो ॼमू बि हिते ई थियो आहे हिन सूरजाणी बंद जे हवाले सां हिते ई थियो आहे। त 1988 खां जेको असां लोड़ियो उहा बि असांखे अञा ताईं न विसरियो आहे। पोइ उन खां पोयां जेको 2010 साल गुज़रियो ऐं 2010 में जेको कुझु लोड़ियोसीं उहो बि असांखे न विसरियो आहे। उन 2010 जे गुज़री वञण खां पोयां जेको 2022 में सिस्टम हलियो उहो सॼी दुनिया ॾिठो आहे। ऐं ॾिसो त हिन वक़्तु सूरजाणी बंद सां दरिया गॾु वहे पियो, बाक़ाइदे बंद जे बराबरि वहे पियो ऐं पथर जेके हुआ उहो शुक्र हो त 2022 में मिटीअ में सिल्ट में ढकियल हुआ। इन जे करे बंद जो कुझु बचाव थियो। पर हिन वक़्तु उहो मिटी बिल्कुलु ख़तमु थी चुकी आहे। तव्हां ॾिसो पिया त पथर ज़ाहिर थो ॾिसनि पिया ऐं पथर में बिला त वॾा वॾा खांच आहिनि, सूराक आहिनि। हाणे असांखे इहो ई ख़तरो लॻे पियो त हाणे जेकॾहिं अला न करे 2022 वारो पाणी रहियो त हितां जे त सूरजाणी बंद त इलाइक़ो त सॼो तबाह थींदो। पर हिन सां गॾोगॾु सिजावला, जातिया, चुवड़ा उहे इलाइक़ा मुकमल बाक़ाइदे ख़तमु थी वेंदा हलिया। असांजे बंदनि जी पॉल्यूशन तव्हांजे अॻियां नज़रनि जे अॻियां ई आहे। महिरबानी करे गवर्नमेंट खे असांजी हिन बंदनि जी मालिकी करे ऐं कमु कराए। ज़रूरी असांजा बचा ऐं राति ॾींहुं तकलीफ़ में रहनि था। जॾहिं बि पाणी ईंदो आहे तॾहिं असीं परेशानी में निंड कोन कंदा आहियूं। इन लाइ करे बराए महिरबानी करे इहा असांखे कमु कयो वञे। नाज़रीन, हिन टाइम ते असां सूरजाणी बंद जे उन पॉइंट ते मौजूदु आहियूं जिते 2022 जे जेके हसास इंतिहाई हसास पॉइंट हुई 2022 में हिते सीपेज थियो ऐं उन सीपेज जा हिते 3 खॾा आहिनि जिन में मुख़्तलिफ़ पाइप लॻाए करे उनखे बंदि कयो वियो। उनखे रोकियो करण लाइ जेके इरिगेशन या हुकूमत जेको उपाउ वरिता हुआ ऐं उन्हनि उपाउ जे बावजूदि बि हिते हींअर मौजूदा दौर में बि जेके तव्हां ॾिसंदो त हिननि जेके सीपेज में उहो पाणी अञा ताईं बीठल आहे ऐं छाजे करे दरिया जी जेकी 100 फुट हेठि आहे ऐं उन हूंदे सूंदे बि जेकॾहिं पाणी हेठि आहे त पोइ तव्हां सम्झंदा हूंदा त जॾहिं पाणी ईंदो त हिन जी छा पोज़ीशन हूंदी। जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिते जेकॾहिं हितां खां घारो लॻी वियो त हीअ दरिया जी फुल सीर जेकी चइजे उहा सीर आहे ऐं उहा सीर दरिया पंहिंजो रुख बदिली करे ऐं हमेशह लाइ जेको हितां जी दरिया ठही वेंदो। पोइ उन लाइ सिजावल वासी ज़िला जेको आहे उहो ज़िले जो नाम निशाने जो ख़तमु थी वेंदो। उन लाइ हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते इक़दामात करे त जीअं हिते जे माण्हुनि जी ज़िंदगी जो बची सघनि। जी, जीअं त हिन टाइम ते असां सिजावली शहर में सीनियर सहाफ़ी हिदायतुल्ला खटी सां मौजूदु आहियूं। साईं हिदायतुल्ला खटी साहिब जी 40 साल जेको सहाफ़त खे हिनखे ॾिना आहिनि ऐं हिते जे सहाफ़त जे हवाले खां सिजावल जे सियासत जे हवाले सां गॾोगॾु जेके आसपास जेको माहौलियात आहे या दरिया जा वहिकरा जेके बंद अचनि था उन मुतलिक़ सुठी ॼाण रखे थो। साईं जिन खां पुछंदासीं त जेके मौजूदा कंडीशन जेके बंदनि जी आहे ऐं उन्हनि बंदनि ते कमु केतिरे क़दुरु थी थियो आहे। आया इन मुस्तक़बिल अलाह न करे जेकर का अहिड़ी पाणी जी जेके एॾी वॾी सूरत हाल पैदा थी वञे त बंदनि जी सूरत हाल छा रहंदी। हक़ीक़त इहा आहे त गुज़िरियल साल जेका ॿोॾि जेका आई उहो तव्हां ॾिठो त बंदनि खां पाणी क्रॉस थी रहियो हो, बंदनि खां पाणी क्रॉस थी रहियो हो ऐं माण्हू मुसलसल 15 ॾींहं ऐं रातियुनि ताईं इन ख़ौफ़ में हुआ त केॾी महिल बंदि टुटे थो। ख़ैर सां उहो वक़्तु गुज़री वियो। हाणे इन खे वरी बि इहा जून जुलाई जेका ख़ासि करे आबकलाणी जी मौसम हूंदी आहे ऐं उन्हनि बंदनि जी सार संभाल लहंदी आहे। पर अफ़सोस सां चवणो पए थो त जॾहिं हिन जी सूरत हाल वेही करे ॾिठी वञूं, नज़र मां कढी वञूं त बंदनि ते कंहिं बि क़िस्म जी कोई बि कमकार नज़र नथो अचे ऐं मामूली पाणी जेको आयो आहे दरिया जे अंदरि उन्हनि में बि असांखे दोस्तनि जेको वीडियो ॾेखारी आहे त उहो पथरनि खे खाद पियो वञे। हाणे तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त हिन तरीक़े सां नज़र अंदाज़ करणु
हालांकि सिजावल ज़िलो तमामु इंतहाई पुठिते पइल आहे, पर इनखे हथु वठी करे निंदण को करण वारी सूरत हाल में आउं सम्झां थो त असांजे चूंडियल नुमाइंदनि जो वॾो किरदारु आहे। जो चूंडियल नुमाइंदनि जी मुजुर्माना ख़ामोशी यकीनी तौर ते असां लाइ वॾो को नुक़सान ऐं तबाही जो सबबु बणिजो। ऐं असीं चऊं था त हिननि चूंडियल नुमाइंदनि खे बाक़ाइदे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। ऐं बंधन ते हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे जेका बंधन जी, ऐं ख़ुदा न ख़ासि त का वॾियूं बरसातूं पऊं। हाणे हिन वक़्तु ॿुधण में आयो आहे त 29 जून खां बरसातूं शुरू आहिनि। हाणे जेकॾहिं बरसातुनि जो को वॾो स्पेस शुरू थिए थो त यकीनी तौर ते वॾो नुक़सानु का थींदो। सिंध हुकूमत खे बि अपील कंदुसि, ख़ुदारा तव्हां ख़ुसूसी तौर ते हिन सुजानी, कोट आलमू, मुनारकी, कूका बंद, इन्हनि बंदनि जे तरफ़ तव्हां ख़ुसूसी तरह अवलियत जे बुनियाद ते तव्हां सूरजानी बंदनि जे तरफ़ अचो, पोइ मुनारकी जे तरफ़ अचो। सूरजानी बंद, कोट आलमू बंद, ख़ुशूस सूरजानी बंद हिन वक़्तु सुजावल लाइ इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल बणिजी चुको आहे। तंहिं करे आउं ख़ुसूसन वरी बि साईं मुराद अली शाह खे इहा गुज़ारिश कंदुसि त ख़ुदारा हिन तरफ़ ध्यानु ॾियनि। उन सां गॾु आउं पंहिंजे ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि खे चवंदुसि त तव्हां पंहिंजे अवाम जी जेका आहे सा अवाम जी वारसी करियो, उन्हनि खे निंदण कोन छॾियो। पोइ जॾहिं ॿोॾ जो टाइम अचे थो पोइ तव्हां सिर्फ़ु फ़ोटो सेशन कढाइण लाइ इहो ॾेखारींदा आहियो त असां केॾा ख़िदमत गुज़ार आहियूं। राति जो बि असीं बंधनि ते बीठा आहियूं, ॾींहंनि जो बंधनि ते बीहंदा आहियूं। असांखे इन्हनि फ़ोटो सेशन जी ज़रूरत न आहे, बल्कि असांखे अवामी हक़ीक़ी कम जी ज़रूरत आहे। उहो असांखे हक़ीक़ी कमु करे ॾेखारियो। बाक़ी असांखे महिरबानी करे असांखे निंदण को करे न छॾियो। फौरी उहा बंधनि जी जेका था कमु मज़बूती वारो कमु शुरू कराए, मज़बूती वारो कमु शुरू कराए, जीअं अवाम में पैदा थियल ख़ौफ़ विरात ऐं बेयकीनी वारी सूरत हाल खे ख़तमु थी करे सघिजे। महिरबानी। नाज़रीन, हिन टाइम ते असां सैयदपुर में मौजूदु आहियूं। सैयदपुर में सियासी ख़ानदान शिराज़ी फैमिली आहे। शिराज़ी फैमिली जो फ़र्द साबिक़ा यूसी नाज़िम नसीर शाह शिराज़ी असां सां मौजूदु आहे। साईं जन खां पुछंदासीं त दरियाहनि जी जेके बंद आहिनि उन्हनि जी सूरत हाल छा आहे ऐं इन्हनि बंदनि जे न ठहिण सां कहिड़ा कहिड़ा नुक़सान ऐं कहिड़ा कहिड़ा ख़दशा मौजूदु आहिनि। जेके दरिया जी सूरत हाल आहे ॾाढी ख़तरनाक आहे। छाजे करे जो दरिया खे सूरजानी, कोट आलमू, मुनारकी ऐं कूका खां केॾी महिल बि ख़तरो आहे। हिन साल बि सूरजानी खे काफ़ी दफ़ा ख़तरो थियो टुटण जो, पर कहिड़े तरीक़े सां असां पाण बि राति ॾींहुं उते रही असां पंहिंजा माण्हू वठी, गवर्नमेंट जा माण्हू हुआ, ऑफिसर बि हुआ, मशीनरी बि हुई, रोकियोसीं। पर जेकॾहिं हाणे लूप बंदि नथी अचे, छो त हाणे सावण अची वियो आहे, अनकरी पाणी अचण वारो ऐं अनकरी बरसातुनि जो महीनो आहे। जेकॾहिं इन में लूप बंदि नथी अचे त कोटाल में सूरजानी खां त इंतिहाई वॾो ख़तरो आहे, जेको सिजावल शहर, बठोरो शहर, ॿई तहलका वेंदे जाती तहलके खे ख़तमु करे छॾींदो। माण्हुनि में बर्दाश्त कोन्हे। माण्हू असांजा 20 साल पोइते विया हली आहिनि। असांजी हिते आबादी ख़तमु थी चुकी आहे। छो जो असांखे ख़बर आहे असीं हिन बंदि जे वाक़िफ़ आहियूं, आरडी खां वाक़िफ़ आहियूं त कहिड़ी आरडी ख़तरनाक आहे, कहिड़ी छा आहे। कोटाल में खां वठी सूरजानी ताईं टोटल बंदि खे लूप बंदि खपे। बिलावल साहब खे, आसुद ज़दाई साहब खे, फरियल टारपो आहे, CM सिंध या इरीगेशन में उनखे वरी बि तव्हांजे तवसल सां अर्ज़ु रखूं था त ख़ुदारा असांजे ज़िले जे माण्हुनि जी जान माल जी हिफ़ाज़त करण लाइ इहे लूप बंदि ॾिनी वञे। नाज़रीन, हिन टाइम ते आऊं सिविल कोर्ट सिजावल में मौजूदु आहियूं। सिविल कोर्ट सिजावल में हिते जेकी डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट थी चुकी आहे ऐं उन में हिते जेके असांजी बार एसोसिएशन आहे उहे बि कमु करे पई ऐं बार एसोसिएशन जा जेके लोकल वकील आहिनि, जेके अहदेदार आहिनि, उहे बि हिन शहर जा रहवासी आहिनि, हिन सिजावल ज़िले जा रहवासी आहिनि, जेके 1988 खां वठी हिते सैलाब अचनि पिया ऐं 2015 खां 2022 ते पाणीअ जेके वहिकरा तां गुज़रनि था उन्हनि खां इहे बाख़बर हूंदा ऐं उन्हनि हिननि खे धकनि लाड़नि चाड़नि मां ॿोॾियुनि जे लॾ पराइण मां इहे जेके मरहलनि मां गुज़रिया आहिनि उन मुतलिक़ आऊं सिजावल बार एसोसिएशन जे सिजावल जो जनरल सेक्रेटरी बाबू अब्दुल लतीफ़ खटीअ सां मौजूदु आहे। उनखां पुछंदासीं त सूरत हाल छा आहे ऐं तव्हां इन खां केतिरे क़दुरु बंदनि जी सूरत हाल खां वाक़िफ़ आहियो। असां सुजाल जा ज़िले जा जेके रहवासी आहियूं उहो हर साल जेको बरसातुनि में या ॿोॾ में हर साल ख़तरात खे मुंहुं ॾियूं था। जॾहिं त सुजाल में जेके 4 बंद आहिनि उन्हनि जी सभिनी जी हालत ॾाढी तमामु ख़राबु आहे, पर हिकिड़ो कोट आलमू, ॿियो सूरजानी बंदि,
उन्हनि जी हालत एॾी ख़राबु आहे जो कोई बरसातूं पवंदियूं उन्हनि में ई उन्हनि जो कमु लही वेंदो। जेको बि कमु थिए थो ठीकु आहे, उहो सिर्फ़ु पिचिंग वग़ैरह थी हुई पथरनि जी, बाक़ी को कमु कोन थियो। बजट सभु करप्ट ऑफिसर जेके वेठा आहिनि उहो खायो वञनि, कमु को कोन थो थिए। अगरि हींअर जे बरसातूं आयूं, ज़बरदस्त बरसातूं पयूं या बोर्ड वारो सिस्टम जे थी वियो त असांखे वॾो नुक़सानु आहे। असां इहो आला अमलदारनि खां जेको आहे उहो अर्ज़ु कंदासीं त जेकी बजट गवर्नमेंट जे तरफ़ां मंज़ूर करे ॾिनी पई वञे उन्हनि मां जेको आहे उहो बंधनि जो कमु त मुकमल करायो। सुभाणे को जानी या माली को नुक़सानु थींदो उनजो ज़िम्मेवार केरु हूंदो? जी नाज़रीन, तव्हां ॿुधियो बार एसोसिएशन जे बाबू अब्दुल लतीफ़ खटीअ जूं ॻाल्हियूं। ऐं हाणे वठूं था मुख़्तसर ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी मिलूं था।